नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मिरवा में खबर ॾींदा हलूं त एरीगेशन एसडीओ मिरवा अमले जी मदद सां करोड़े रुपयनि जा कीमती काठ वढराए छॾियनि। मोकल जे ॾींहुं जो फ़ाइदो वठी करे सरकारी वण एरैगेशन रेस्ट हाउस एंटी करप्शन आफिस मां ॿ जा वण वढाए छॾियनि। ठरी मिरवा ऐं फेज़गंज जो एसडीओ एरीगेशन मिरवा एरीगेशन अॻे ई फेज़गंज वाह अली नवाज़ वाह 15 वाह मिरवा केनाल तां अरबें रुपयनि जा काठ खपाए छॾियनि। आबादगारनि तरफ़ां गैर कानूनी वाढी खिलाफ़ शहरनि कमिश्नर सखर डीसी खैरपुर के दरख्वास्त करे चुका आहिनि त एरीगेशन मिरवा एसडीओ खिलाफ कदम खणण जी घुर कई। ठरी मिरवा जी अवाम सेक्रेटरी एरीगेशन ऐं मिनिस्टर एरीगेशन खैरपुर ईस्ट इंजीनियर खां घुर कई त मौजूदा एसडीओ एरीगेशन मिरवा के हटायो वञे, मथद वणनि जी गैर कानूनी वाढी जो पिण केस दाखिल कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।